बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझी खुशनसीबी है जो अज आऊँ उन माग ते मौजूद आया जैसे हज़रत मियां शाह इनायत पंहिंजी शायरी में जगह ॾिनी है। यानी अछड़े थर जो वो माग जंहिंजो ॻोठ जो नालो है राणाहू ऐं शाह इनायत रिज़वी रहमतुल्लाह अलैह अछड़े थर जे काफ़ी ॻोठनि खे ॻायो है। अज असांजे पोयां ही जो टावर नज़र अचे पियो, इन जे पासे में जो ॻोठ है ही आस पास ही राणाहू है। ऐं मियां शाह इनायत पंहिंजे बैत में चवे थो त जर जाफराहू अगरो ऊ थाहिरिया मंझ थरन काहू विकाहू बांधियो सदा सुख वसन सुआऊं सैयद जय राणा हुआ रड़कन अला वेड़ सियन वार विंगो न थिए। ही जो माग है जैसे मियां शाह इनायत गायो, मूं तव्हांजे साम्हूं बैत पढ़ियो। हाणे असांजे भर में बीठल इन अछड़े थर जो रहाकू फ़कीर साईं अली ख़ान आरीसर साहब खां इन जे बारे में मुख़्तसर पुछंदासीं। साईं, असां अॼु कहिड़े ॻोठ ते बीठा आहियूं? साईं, असां बीठा आहियूं ॻोठ राणाहू। ही ॻोठ राणाहू है, अछड़े थर जो मेन ॻोठ है, वॾो ॻोठ है। हिते माना सभु हिंदू बिरादरी रहे थी। हिन में ठकुर आहिनि, ठकुरनि जो ॻोठ, पर ठकुर वेरसी ठकुर आहिनि। उहे वेरसी ठकुर आहिनि, उन्हनि जो ही ॻोठ है। हिन में मेघवाड़ बि रहनि था। इहो तव्हां साम्हूं ॾिसो था, इहा मढ़ी आहे, साम्हूं टावर आहे, साम्हूं ॻोठ। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। दोस्तो, अॼु तारीख़ आहे 31 डिसंबर सन 2021। हिकिड़ी शाम आहे, असां न्यू ईयर अॼु अछड़े थर में मल्हायूं था ऐं असां सां साथ में ही फ़कीर साईं मोहम्मद रहीम ओठो बुकेरा शरीफ़ वारो मौजूदु आहे। हिन माण्हू जूं वॾियूं मोहबतूं आहिनि जो मूं जहिड़े अभरे माण्हू खे साण कयो हले ऐं असां ही माग घुमूं था फ़क़ति हिननि जे सदके। साईं, तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजूं महिरबानियूं।